नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी में मुसलसल 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो जारी है। शहर जा मुख्य रोड बरसात के पानी हेठ अची विया आहिनि। केतिरनि घरनि ऐं सरकारी इमारतनि जूं भितूं ढही पट थी वियूं आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिरयास्टी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुल, सॼे सिंध जी भिरयास्टी में भी मुसलसल 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो जारी है। बरसात सबब केतरा इलाका पानी हेठ अची विया आहिनि, जॾहिं त केतरा घर ढही पट थी विया आहिनि। भिरयास्टी के मुख़्तलिफ़ पाड़नि जोगी मौला, हाई स्कूल मौला, ईदगाह मौला, राजपूत मौला, मेमण मौला समेत केतरा इलाका जो पानी हेठ अची विया आहिनि। रोड रस्तनि के पानी हेठ सब माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। इन सिलसिले में असांजी हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल थी, जंहिंजो इहो चवणु हुयो त बरसात तबाही मचाए छॾी आहे। बरसाती पानी असांजे घरनि अंदर काई पियो आहे, जॾहिं त रोड रस्ता मुकम्मल तौर ते बंदि थी विया आहिनि। जॾहिं त अॼु सती मुहर्रम जो जुलूस पुण जेको बरामद थींदो, जॾहिं त भिरयास्टी जा मुकम्मल रोड रस्ता पानी हेठ हुजण करे टाउन इंतज़ामिया पारां पंहिंजी मुख़्तलिफ़ कोशिशुनि सां मुख़्तलिफ़ इलाक़नि जो पानी कढण जी कोशिश करे रही आहे। जॾहिं त पब्लिक हेल्थ खातो जेको आहे सो असांखे किथे बि नज़र न आयो। पब्लिक हेल्थ जे पानी न कढण करे भिरयास्टी जो मेमण कब्रिस्तान पुण सॼो कब्रिस्तान में पानी अची वियो आहे। जॾहिं त केतिरो ई क़बरूं पानी सबब मिसमार थी वियूं आहिनि। जॾहिं त भिरयास्टी जे मेमण कब्रिस्तान ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता पुण पानी हेठ अची विया आहिनि। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे भिरा रोड जी सूरत हाल ॿुधाईंदो हलां त भिरा रोड में जे फतेहपुर पाड़े में घर ड्राई पट थी वियो आहे, जंहिं सबब 2 ॼणा पिणु ज़ख़्मी थी विया आहिनि। हिकु औरत समेत हिकु नौजवान ज़ख़्मी थी वियो आहे, जंहिंखे भिरयास्टी अस्पताल आंदो वियो आहे। स्टेशन रोड, फारूक हैदर चौक समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में पानी बीठो है। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।